अज़म आलीशान पार्टी जे चीफ ऑर्गेनाइज़र नूर शेर खान ऐं ॿियनि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अफ़गानियुनि जी आड़ में पख्तूननि खे परेशान कयो पियो वञे। असल अफ़गानी पनाहगीरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां पाकिस्तानी पठाणनि खे निशानो बणाए परेशान कयो पियो वञे। हुननि चयो त गैर कानूनी तौर तरसियल अफ़गानी परॾेहिनि खे वापसि उमाणण लाइ कार्रवाई ज़रूर थियणु घुरिजे, पर परॾेही अफ़गानियुनि जी आड़ में असल पख्तूननि खे तंग न कयो वञे। हुननि चयो त 60 खां वधीक परॾेही हुजण जे इल्ज़ाम में कैंपुनि में भाड़ियल पठाणनि जे काग़ज़नि जी छॾछाण बैदि पाकिस्तानी हुजण जा सबूत मिलण बैदि DC हैदराबाद जी कोशिशुनि सां खेनि आज़ादु करायो वियो आहे। हुन चयो त पुलिस अफ़गानियुनि बजाए पाकिस्तानी पख्तूननि खे पकड़े कैंपुनि में वाड़े रही आहे। इन हवाले सां हुकूमत खे पंहिंजी पॉलिसी में तब्दीली आणणी पवंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।